पापा अॼु त मूंखे स्कूल में छुटी आहे, तव्हां अॼु बि कम ते था वञो। पुट कम करण जिंदगीअ में जाम इम्पोर्टेंट आ। मूंखे कम ते वञण सफ़ा न पुॼंदो आ, लेकिन सुबुह थिए थी निंड मां उथूं था, खीराड़ो पैसा, चांहि पैसा, ट्यूशन ते पैसा, क्लासिस ते पैसा, ऑटो वारो पैसा, किराने वारो पैसा, कयूं छा? अलाए सभु पैसा पैसा छो था कनि। मां उहो ई चवंदो आहियां न, तव्हां असांखे पैसा ॾियो न खपनि तव्हांजा पैसा, लेकिन पैसा वठो बि न। वाओ ब्यूटीफुल। दादा नए साल जी ख़र्ची हे ॾिस, नए साल जूं ख़ुशियूं ई इन्हनि खे ॾेसि ख़र्ची ॾेसि। पापा ख़र्ची छो ॾिबी आहे? ॾिस पुट, कोई वॾो त्योहार हुजे, नओं साल हुजे, उन ते ॾिबी आहे ख़र्ची, ख़ुशी आहे न। मूंखे बि ॾियो न ख़र्ची, पोइ नओं साल आहे। देखो थैंक यू। चेटीचंड ईंदो, नओं साल ईंदो, पोइ वरी ख़र्ची ॾींदव न? हा हा छो न। हाणे मां 4th में वेंदुमि, पोइ वरी ख़र्ची। तूं ऐं तुंहिंजूं ॻाल्हियूं, हल बाय बाय। पापा मूंखे घुमण वञिणो आहे। अरे यार हल हल, तोखे वठी थो हलां। काॾे था वठी वञो? हल मस्त जॻह खुली आहे नई। हे ॾिस, हाणे तोखे हिते पंहिंजी ज़िंदगीअ जो नेक्स्ट कलाक ॾियणो थी। स्कूल त न आहे न? तूं पढ़ाईअ खां परे छो पढ़ंदी आहे? छुट्टी जे ॾींहं में पढ़ाई जी ॻाल्हि न कबी आहे। हूअं कहिड़ो कंदी आहे? हल मां आया शक्तिमान। वञ दुनिया खे बचाए वञ। सुन, समझ मेरी बात को, छुट्टी मत कर, इनको जाने का है और जीनल भी अकेली है घर पे। मना आना काम पे, ऐसा नहीं करो ना। मैडम इन्हें कलाक विहारियोस न, महिरबानी थींदव। पैसा दियो, ॿ कलाक बि विहारियांस थी। हाँ मां 2 कलाक वेंदमि न। न 2 कलाक न आहे वेहणो, न असांखे कलाक ई विहारणो आहे। नालो बुधाओ गुड़िया। चल बाबा, मैं तेरे को बाद में फोन करती हूँ। सायरा अंकल टच बोलन के बारतानो शर्म नथी अचेव? छा? ॿारनि खे बॉल ताणो शर्म नथी अचेव तव्हांखे? हुन आई मूंखे, वरी डिस्कस बि था कयो। लेकिन मां ॿारनि जी जॻह न इहे, तव्हां छा था कयो हिते? मां पंहिंजी धीअ खे छॾण आयो हुअमि हिते। पोइ तव्हां सोचो मां बि अॻो पोइ जंप ॾियां? न कोल्ड ड्रिंक न, सर्दी आहे। ॿुधो न, तव्हां 10 मिंट ते संभालियो, तव्हां मुंहिंजी धीअ घर में अकेली आ। मां संभालियां? मैडम मूंखे कमु आहे। कुछ भी कान्हेव, सिर्फ हिन में इंस्ट्रक्शन अथव, मां अचां थी। हाँ अरे पर मां ॿारनि सां कंदुमि छा? पासबुक खपंदो हुयो। छा बैंक में आया पासबुक खपे? अरे मुंहिंजे ॿारनि खे रोज अचणो आहे हिते। रोज रोज पढ़ाई लिखाई ते बि ध्यानु ॾियो, की न खाली गेमूं खपनि टाइम पास? अरे तव्हांखे छा करिणो आहे? मिंट रूल्स ॾिसां मिंट। हा, किड्स फन अड्डा में तव्हांजो स्वागत आहे। हिते 2 खां 10 साल ताईं ॿार अची न, तव्हांजे लाइ आहे ई न। अरे मां ॿार जी ॻाल्हि तो कयां। वठी त अचो न ॿार खे, पोइ ॿार आहे किथे तव्हांजो? अरे हेॾे ॾियो, मां ॾिसां। न, हे ज़िमेदारी जो कमु आहे, जंहिंखे मिलियो आहे उहो ई ॾिसंदो। अंकल कॉइन दो ना कॉइन। हाँ 500 विजिटूं अथव 4 रुपए में। छा? सॉरी 4 विजिटूं अथव 500 रुपए में। उहो 200 रुपया कलाक जा भरियो न, ये पासपोर्ट ठाराए छॾियो न, 4 विजिटूं 500 में। अंकल कॉइन। ऐं सॼो महीनो अचणो हुजे त? पाण लॻायो न कैलकुलेशन, उन हिसाब सां मैक्स में सफ़ा वेल आहे। अंकल कॉइन तो दो ना। यार तूं हिक महिल वठी वञ न यार, घड़ी घड़ी कॉइन 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 छा थो करे? एक्सक्यूज मी। हेलो, तव्हां? मां पोस्टमैन। पोस्टमैन? असां ख़ुशियूं पहुचाईंदा आहियूं माण्हुनि जे दिलनि ताईं। अच्छा। किड्स फन अड्डा में ॾिसो, ॿार वॾा सभु ख़ुशि आहिनि। ॾेरे हे ॾिसो, ख़ुशि आहे न? तव्हां हितां जा ओनर आहियो? ॿुधायो, कोई शक? मूंखे पुछणो, हितां जा रेट्स कीअं आहिनि? तव्हां खां पैसा वठंदासीं? तव्हां खां दुनिया में कंहिंखे पैसा न वठणु खपे।
हे ॾिसो छा थियो आहे अॼुकल्ह जे ॿारनि खे कंहिंखे बि पप्पा पप्पा था चवनि। बाबा सभु कम थी विया, तव्हां अञा ताईं हिते ई वेठा आहियो? तव्हां ई चयो न वियो। हलो हलो जॻह ख़ाली कयो, जाम गर्मी थी थिए हिते। दीदी असांखे डांस स्टेप सेखारियो न। हा मां बि कंदुमि। अरे हेलो हलो जय झूलेलाल, छा हाल आहे सभिनी जो? सभिनी ॿारनि जी डिमांड ते अॼु असां वापसि पहुता आहियूं किड्स फन अड्डा में। हिते तव्हांखे ॿारनि जूं फन एक्टिविटीज़ ॾिसण मिलंदियूं, जीअं त बॉल पूल, रॉक क्लाइंबिंग, जंपिंग। एतिरो ई न, हिते ॿारनि सां फेस्टिवल सेलिब्रेट बि थींदा आहिनि, प्लस फेस्टिवल्स ते ऑफर्स बि हलंदा आहिनि। तव्हां किड्स फन अड्डा जो पासपोर्ट बि ठाराए सघंदा आहियो, जंहिंमें सिर्फ़ 500 रुपीज़ में 4 विज़िट्स मिलंदियूं तव्हांखे। ॿारनि जे लाइ ॾिसो, स्कूल ऐं पढ़ाई ऐं स्ट्रेस जे विच में इंजॉयमेंट त जाम ज़रूरी आहे, ऐं उहो ई अगरि उल्हासनगर में मिली वञे पोइ त ॿार बि ख़ुशि, तव्हां बि ख़ुशि, असां त ख़ुशि ई ख़ुशि। त तव्हां बि जल्दी पहुचो ॿारनि सां गॾु रिधी सिधी किड्स फन अड्डा में। एड्रेस अथव नियर CHM कॉलेज, स्टेशन रोड, उल्हासनगर 3।